अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRE अलर्ट अज इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर आए। अॼु असां कुझु ॿियनि अहम मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त जीअं अव्हांखे रहनुमाई मिली सघे। इंटरव्यू कमेटी जे रूम में अवां मौजूदु आहियो ऐं तव्हांखे चवनि था त उथी अलाह न घुरें बंदा तूं सुतें सारी राति, नका झोरी जीव जी नको समर साथ। इहा शाइरी कंहिंजी आहे? तव्हां चवंदो साईं इहो गिनान आहे पीर सदरुद्दीन जो। अच्छा, वरी तव्हांखे चवनि था त भला मां कम भायो माण्हू हा पेई जा प्रभात, रोई चढ़ी राति ॾिसी ॾुखोयनि खे ॿुधाईंदो त इहो शेर कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो शेर मखदूम नूह सरवर जो आहे। वरी तव्हांखे चवनि था भला सिक रूहानी सामे जिसमें जाहिलन बघन मछी मन में पारस पसंद की न की, ॿुधाईंदो त इहो शेर कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो शेर ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जो आहे। वरी तव्हांखे चवनि था भला लतीफ़ साईं जो सुरमारीअ मां को शेर ॿुधायो। तव्हां चवंदो साईं वाझाए वतुन खे आऊं जे हित मुयास, गोर मुंहिंजी सुमरा किज पहवारनि पास, मंझां ॾिज ॾाॾाणे ॾेह जी मंझां वलनि वास, मुयाई जियास जे वञे मढ़ मलीर ॾे। वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त शेख अयाज़ जो जेको को शेर ॿुधायो तव्हां असांखे। तव्हां चवंदो साईं शेख अयाज़ जो शेर आहे त ढव बिना ढोलिया नाहे साञ सूंहं जी। अच्छा, भला इहो शेर असांखे ॿुधायो त कंहिंजो आहे? पहुतासीं कहिड़े माॻ वञी छा कंदे पुछी, हा ॾिस त हिन सफ़र में लॻियासीं किथां किथां। सर इहो शेर नारायण श्याम जो आहे। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त फ़िक्र लतीफ़ किताब जेको आहे उहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं फ़िक्र लतीफ़ किताब जेको आहे उहो मुमताज़ मिर्ज़ा जो आहे। अच्छा, भला जियापो ड्रामो ॿुधाईंदो त कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं जियापो ड्रामो रज़ाक महर साहिब जो लिखियलु आहे। अच्छा बाबा, हिकिड़ो ड्रामो मशहूरु आहे PTV ते हलियो हो सवाल, ॿुधाईंदो त इहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं आगा रफ़ीक जो। अच्छा, भला मिटीअ जा माण्हू ड्रामो कंहिं लिखियो? तव्हां चवंदो साईं इहो अमर जलील साहिबु लिखियो। अच्छा, वरी तव्हांखे चवनि था त भला मलक आगाणी जो नालो तव्हां ॿुधो आहे? तव्हां चवंदो हासे सां ॿुधो आहे। इन जे कंहिं किताब जो नालो ॿुधायो? तव्हां चवंदो साईं इन जो किताबु आहे निरोलीअ जो कुन। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला निरोलीअ जो कुन कहिड़े सिंफ़ ते लिखियलु आहे? तव्हां चवंदो साईं निरोलीअ जो कुन जेको आहे उहो नाविल जी सिंफ़ ते लिखियलु आहे। तव्हांखे चवंदा भला गुलाम नबी गुल जो को नाविल ॿुधायो? तव्हां चवंदो साईं जोगी। अच्छा, वरी अहिड़े तरीक़े सां ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी। तव्हांखे चवंदा भला तव्हां इहो असांखे ॿुधाईंदो त ब्राउन गर्ल इन द सर्च ऑफ गॉड, इहो जेको किताबु आहे उहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं अलामा आया काज़ी साहिब जो। अच्छा बाबा, अलामा आया काज़ी साहिबु ब्राउन गर्ल इन द सर्च ऑफ गॉड जो जेको जे जवाब में जेको किताबु लिखियो आहे भूरी छोकिरी हक़ जी ॻोल्हा में, तव्हां ॿुधाईंदो साईं उहो इन जे जवाब में किताबु आहे। वरी तव्हां खां पुछंदा त भला अलामा आया काज़ी जी ज़ाल जो नालो छा आहे? तव्हां चवंदो साईं एल्सा काज़ी। अच्छा बाबा, ॿिन्ही जी शादी कहिड़े साल में थी? तव्हां चवंदो साईं 1911 में। वरी तव्हांखे चवंदा ॿी कहिड़ी जर्मन ख़ातून आहे जंहिंखे पीर हुसामुद्दीन राशिदी सिंध में मुतारिफ़ करायो? तव्हां चवंदो एन मेरी शिमेल। अच्छा, भला तव्हां इहे ॿुधाईंदो त एन मेरी शिमेल जी जेका अलामती क़बर आहे उहा सिंध जे कहिड़े दरगाह ते आहे? तव्हां चवंदो साईं इहा मखदूम मोहम्मद हाशिम ठटवीअ जी जेका मज़ार आहे उन जे अहाते में एन मेरी शिमेल जी हिकिड़ी अलामती क़बर ठाही वई आहे। अच्छा, अहिड़े तरीक़े सां ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी। तव्हांखे चवंदा भला असांखे इहो तव्हां ॿुधायो त ख़्वाबनि जा ऐवान कंहिंजो किताबु आहे? तव्हां चवंदो साईं जीन ऐं मंघाणीअ जो। अच्छा, जीन ऐं मंघाणीअ जो ॿियो कहिड़ो किताबु आहे? तव्हां चवंदो छपर की न ॾे। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा ख़ातून अवल कहाणीकारा केरु आहे? तव्हां चवंदो सुमिरा ज़रीन। अच्छा बाबा, सुमिरा ज़रीन जो असुलु नालो छा आहे? तव्हां चवंदो साईं सकीना अमान। अच्छा, सुमिरा ज़रीन जे कंहिं बि कहाणीअ जे हिकिड़े किताब जो नालो ॿुधायो? तव्हां चवंदो आउं उहा ई मारवी। अहिड़े ई तरीक़े सां तव्हांखे चवंदा भला कुर्बतूं ऐं फ़ासिला कंहिंजी कहाणी आहे? तव्हां चवंदो ख़ैरुनिसा जाफ़रीअ जी। भला हवेलीअ खां हॉस्टल ताईं कंहिंजो किताबु आहे? तव्हां चवंदो ख़ैरुनिसा जाफ़रीअ जो। अच्छा, भला हवेलीअ जा राज़ कंहिंजो किताबु आहे? तव्हां चवंदो मुनीर अहमद मानिक जो। सो ईअं ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं ऐं तव्हां खां सवाल थींदा वेंदा ऐं तव्हां सवालनि जा जवाब ॿुधाईंदा वेंदा। उमेदु आहे त असांजी हीअ वीडियो तव्हांजे कमु ईंदी ऐं अव्हां यकीनन असांजे हिननि वीडियोज़ खे ॾिसंदा रहो, तव्हांजो फ़ाइदो थींदो। ऐं इंटरव्यू जे मरहलनि दौरान
यकीनन तव्हांजी रहनुमाई असांजूं ही वीडियोज़ कंदियूं, असांजी ॼाण कंदी, असांजी मालूमात कंदी। सो मोकिलाणी न आहे जेॾां पेर तेॾां ख़ैरु।